بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه، والصلاة والسلام على حبيبنا محمد وآله. أما بعد، اللهم علمنا ما ينفعنا وانفعنا بما علمتنا وزدنا علما. اللهم اجعل عملنا خالصا لوجهك الكريم ولا تجعل لنا أنفسنا شيئا يا حي يا قيوم. सदाईं दरूद सलाम ज़बान ते हुजे दोस्तनि खे इहा गुज़ारिश हूंदी आहे असांजो इहे तअमुलात अल क़ुरानी जेको बरनामो आहे, हिकिड़ी जब आयत पढ़ंदा आहियूं उन जो तअमुल कंदा आहियूं। हीउ हिसो आहे 224 मां सम्झां थो त 224 हिसो आहे। ऐं तअमुलात अल क़ुरानी जा तदब्बुर अल क़ुरान छो था असीं कयूं? छो जो अलाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में, जीअं चए थो क़ुरान में अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। छो नथा क़ुरान खे पढ़नि ऐं सम्झनि ऐं तदब्बुर कनि ऐं इन मां फ़ाइदा कढनि, इन्हनि जा मौजिज़ा ॾिसनि, जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। सो अॼु असां जेके आयत आहे आल इमरान जी आयत आहे, आयत आल इमरान जी आहे इहा 181 आयत आहे। आल इमरान जी 181 आयत आहे। अल्लाह ताला हिते क़ुरान में चए थो लक़द समिअ अल्लाहु क़ौल الذين قالوا إن الله فقير ونحن أغنياء سنكتب ما قالوا وقتلهم الأنبياء بغير حق ونقول ذوقوا عذاب الحريق। त अल्लाह ताला हिते क़ुरान में इहा आयत नाज़िल कई। असां पहिरियां तर्जुमो हल्को कयूं था, पोइ वरी ॿुधायूं था त हीअ सबबु आयत जी किथे लथी। इहो अल्लाह ताला चए थो अल्लाह ॿुधो आहे, अल्लाह ॿुधो तव्हांजो ॻाल्हाइणु। लक़द समिअ अल्लाह क़ौल الذين قالوا, ॿुधो अल्लाह से उन्हनि जो जेके चवंदा त इन अल्लाह फ़क़ीर, अल्लाह त ग़रीब आहे, वनहनु अग़निया, असीं शाहूकार आहियूं, असीं पैसे वारा आहियूं, असीं ताक़त वारा आहियूं। अल्लाह ताला चए थो वसनक्तुबु मा क़ालू, अल्लाह चए थो इहो सभु लिखियलु आहे जेको लफ़्ज़ चवनि बि था। वक़त्लहुमुल अंबिया, ऐं जेके नबियुनि खे बि क़त्ल था कनि बग़ैर हक़, बग़ैर हक़ उन्हनि खे नबियुनि खे क़त्ल था कनि। वनक़ूलु ज़ूक़ू अज़ाबल हरीक़, अल्लाह से चए थो क़यामत ॾींहुं हिननि जो मां वॾो ॾुखियो अज़ाब हिननि खे दोज़ख में विझंदुसि। इन आयत जो सबबु नुज़ूल छा हो त अबू बकर सिद्दीक़, असांजो सहाबी, ॾिसो न केॾो न ख़ैरु आहे इन घर मां निकितो। अबू बकर सिद्दीक़ असांजो माइट कोन्हे, पर असांजो हिन दीन सॼे जो ईअं सम्झो बुंड आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ। रिवायत इब्न इसहाक़ जेकी आहे अबी जाफ़र खां, आक्रिमा खां, उन खां ऐं इब्न अब्बास खां रिवायत अचे थी त अबू बकर सिद्दीक़ हिकिड़ो यहूदी उन जे घर ॾे वियो ऐं उहो उनखे कंहिं कम सां वियो रज़ियल्लाहु अन्हु। उन जे घर में जंहिं महिल वियो त उते वेठो हिकिड़ो मिद्रास, हिकिड़ो यानी यहूदियुनि मां हिकिड़ो मिद्रास उन जे कम माण्हू उन जी पुछा कई, चवनि फलाणे घर वियो, उन जे पोयां जो वियो उते मिद्रास जे पोयां, त उते ॾिठई त घणा यहूदी वेठा आहिनि ऐं हिकिड़े उन्हनि मां हिकिड़ो आलिम हूंदो वॾो फिनहास नालो यहूदी जो, मदीने में ख़बर अथव त मदीने में यहूदी हूंदा। त उते ॾिठो फिनहास जी चौधारी यहूदी, मिद्रास बि वेठो, ॿिया फिनहास बि वेठा, इहे सभई इहे जेके यहूदी या आलिम जेको फिनहास उन जे चौधारी वेठा हुआ। त अबू बकर जंहिं महिल ॾिठो हुनखे फिनहास खे, उनखे चयईं त उहो ऐं ॿिया बि जेके वेठा हुअसि उन्हनि खे नसीहत कई अबू बकर सिद्दीक़। उनखे चई वई हक़ या फिनहास, ईअं मार पोइ छो नथो मुस्लमान थिए, या फिनहास छो नथो मुस्लिम, इत्तक़िल्लाह, अलाह जो ख़ौफ़ कर, फ़वल्लाह इन्नक लतअलम, तूं आलिम आहीं यहूदियुनि जो, तोखे ख़बर आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच जो नबी आहे। ऐं जेको ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए थो तव्हांजे किताब तौरात में बि आहिनि, मिन इंदी, तव्हांजे तौरात में बि लिखियलु आहिनि इहे किताब में जेके ॻाल्हियूं। त उनखे ईअं चई तजिदून हो मक्तूबन इंदकुम फि तौरात वल इंजील, इंजील में बि लिखियलु आहिनि ऐं तौरात में बि सभु शइ लिखियलु आहे। त इहो जे हुनखे नसीहत करे पियो त हुन छा चयो, फिनहास उथी चयो वल्लाह या अबा बकर मा लना इलल्लाहि मिन हाजा। फिनहास चयो या अबू बकर असांखे अलाह जी ज़रूरत ई कान्हे। ॾिसो हुन ॻाल्हाइणु छा ॻाल्हाईं अबू बकर सां, मा लना इलल्लाहि मिन हाजा, ما بنا إلى الله من حاجة، من حاجة من فقر وإنه إلينا لفقير। अल्लाह त ग़रीब आहे, असां शाहूकार, असीं पैसे वारा, असीं ताक़त वारा, ऐं अल्लाह खे असांजी ज़रूरत आहे, असांखे उन्हनि जी ज़रूरत कोन्हे। ऐं इन लदर्रा इलैहि, असां त अल्लाह खे कोन था पुकारियूं, पर अल्लाह असांखे पुकारे थो। ॾिसो न यहूदी फिनहास छा चयो, तदर्रा इलैना व इन्ना लअन्हु अग़निया, असीं त हुन खां शाहूकार हूं, असीं पैसे वारा हूं।
ولو كان عنا غنيا जे असांखां अलाह शाहूकार हुजे हा त तव्हांजे क़ुर में छो अलाह साईं चए थो त मन युक़रिदुल्लाह क़र्दन हसना। अलाह साईं चए थो त जेको अलाह खे क़र्ज़ ॾींदो, अलाह जे नाले काशे ॾींदो त अलाह क़यामत ॾींहुं उन जे बदिले में उनखे घणो ॾींदो। जीअं सूरत अल बक़रा जी आयत यहूदी ॾिसो क़ुर बि पढ़ंदा हुआ, सम्झंदा बि हुआ, पर ॾिसो हिते अबू बकर खे चई त जेको तव्हांजो नबी आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो चए थो त अलाह तव्हां खां कर्ज़ थो घुरे, कर्ज़ ॾियोसि तव्हांखे क़यामत ॾींहुं डबल मां करे मोटाए ॾींदो। त हीअ फिनहास उन अबू बकर खे चयो त हीअ त ग़रीब आहे, ऐं तव्हांजो नबी मुहम्मद चए थो ईअं त अलाह खे अलाह जे ख़ातिर तव्हां ॾियो, अलाह त पंहिंजे लाइ त कोन थो वठे, चए थो ग़रीबनि खे ॾियो। पर हू जहिड़ी सम्झ अलाह साईं हुननि खे अंधो कयो यहूदियुनि खे, त हुनखे ॾाढो ईअं जेॾीमहिल चई त अलाह चए थो त तव्हां व्याज बि न खाओ, असीं खाऊं था ऐं असांखे फ़ाइदो बि थिए थो, असीं शाहूकार बि थी विया आहियूं हे व्याज मां, ऐं तव्हां कोन था खाओ, तव्हां ग़रीब हो, तव्हां अञा मुहताज हो असांजे लाइ। सो ईअं जेॾीमहिल इहे ॻाल्हियूं कयईं त किताबनि में लिखियलु आहे त फ़ग़ज़िब अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु फ़ज़रब वजह। अबू बकर उथी हिन जे मुंहं खे अची कुटियईं, मुंहं खे ॾाढा धक हयईं। फ़ज़रब वजह फिनहास, फिनहास खे ॾाढो कुटियईं, चढ़ी वियुसि। ऐं ॾिसो यहूदी केॾा न बेकाराना, हाणे सभु यहूदी हा हिकिड़ो अबू बकर सिद्दीक़ जेॾीमहिल ॾिठुनि त हाणे असांजे आलम खे कुटां बि थी थिए त सभई भॼी विया ऐं पंहिंजे आलम खे छॾे ऐं हलिया विया ऐं हिन खे कुटे। ऐं पोइ हीअ अबू बकर हिन खे ॾाढो कुटे ऐं मथां चढ़ी सीने ते वेही ऐं चई त लौला अहदुल लज़ी बैनना, जे न असां अलाह रसूल तव्हां वाइदो आहे त तव्हांखे असीं न मारियूं त मां अॼु तोखे उपट मारिया हा, पर मां तोखे न छॾियां हितां उथी आहियां। पर हू अबू बकर हुनखे मारियो उपट न ऐं छॾे हलियो वियुसि। ऐं हिन फिनहास छा चयो, वञी सिधो वियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ख़बर आहे त नबी आदिल आहे, नबी सचा ऐं उहो फ़ैसिलो कंदो। जल्दी अबू फिनहास यहूदी जेको आलिम हो वियो हलियो नबी करीम ॾे ऐं उते वञी हुनखे नबी करीम खे शिकायत कई त मुंहिंजो मुंहुं ई मुंहुं कुटियो आहे अबू बकर सिद्दीक़। फिनहास नबी करीम ॾे वियो, पहिरियां पहिरियां चयईंसि अबसर मां सना बि साहिबक, ॾिस या मुहम्मद मूंखे तुंहिंजे दोस्त छा कयो आहे। फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अबू बकर उते वेठो चई मा हमलक अला मा सनात, अबू बकर छो हिनखे मारी। फ़क़ाल या रसूलल्लाह, हिते अबू बकर सिद्दीक़ ॾिसो छा चयो त अबू बकर चयो या रसूलल्लाह इन अदुवल्लाहि, अलाह जो दुश्मन। ॾाढो ॾुखियो लफ़्ज़ चया, क़ौलन अज़ीमन, ॾाढो वॾो लफ़्ज़ चई। ज़अम अन अल्लाह फ़क़ीर, चए थो त अलाह ग़रीब आहे, वअन्नहुम अन्हु अग़निया, ऐं असांखे का ज़रूरत अलाह जी कान्हे, ईअं चई। फलम्मा क़ाल ज़ालिक ग़ज़िब लिल्लाह मिम्मा क़ाल, चए मां अलाह जे ख़ातिर कावड़ कई त अलाह ते ई अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। ग़ज़िबतु लिल्लाह मिम्मा क़ाल फ़ज़रबतु वजह, ऐं उन जे जेॾीमहिल इहे लफ़्ज़ कढिया या रसूलल्लाह, अबू बकर थो ॻाल्हाए ऐं चई त जेॾीमहिल हुन इहो लफ़्ज़ चया त मां हिन जे मुंहुं कुटियो फिनहास जो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिनहास ॾे ॾिठो, फिनहास ॾे ॾिसी चई त क़ुल्त ज़ालिक, तो इहो चयो। त हुन यहूदी आहे न, हुन फिनहास चयो त मां कोन चयो, इहो कूड़ आहे, मां कोन चयो, इहे सफ़ा इनकार कई। त हाणे अबू बकर केॾा हाणे शायदि उते त जेके सभु वेठा हुआ, सभु जेके वेठा हुआ उहे यहूदी हुआ। इहा रिवायत अबी हातिम में आहे। त इन आयत जे करे हिन जंहिंमहिल अबू बकर चुप करे वेठो त अलाह ताला जिब्रील खे मोकिलियो 7 आसमाननि जे मथां, ऐं इहा आयत नाज़िल थी त अलाह साईं चए थो लक़द समिअ अल्लाह क़ौल लज़ीन क़ालू, अलाह ॿुधो आहे हुननि जो चवणु, क़ालू इन अल्लाह फ़क़ीर, अलाह ग़रीब आहे, वनहनु अग़निया, असीं शाहूकार आहियूं, असीं ख़ुशि आहियूं, असां वटि सभु शइ आहे। अलाह साईं हिते चए सनक्तुबु मा क़ालू, अलाह चए थो सभु मूं वटि शइ आहे, लिखियलु आहे। वक़त्लहुमुल अंबिया, यहूदी जेके पंहिंजे नबियुनि खे क़त्ल करे छॾींदा, ही त रुॻो मूं ते, अलाह साईं चए थो मूं ते कूड़ था हणनि, पर हू पंहिंजे नबियुनि खे बग़ैर हक़ खां बग़ैर पंहिंजे नबियुनि खे बि मारे छॾींदा हुआ, उपट क़त्ल करे छॾींदा हुआ, ही यहूदी बग़ैर हक़। वनक़ूलु ज़ूक़ू अज़ाबल हरीक़, हिननि जे लाइ दोज़ख जो अज़ाब ई काफ़ी आहे। अलाह ताला इहा आयत नाज़िल कई अबू बकर जे तस्दीक़ ते, अबू बकर जे जेको हुन अमल कयो, अबू बकर छा कयो, ऐं यहूदी खे कुटियईं।
छो जेॾीमहिल इहे लफ़्ज़ हुन कढिया त ॾिसो न अबू बकर जा केॾा न फ़ज़ाइल आहिनि। अञा त आयतूं अलाए केतिरियूं आहिनि अबू बकर उमर जे बारे में, सहाबिन जे बारे में आयतूं जेके क़ुर में तस्दीक थियूं अचनि ऐं यहूदियुनि खे कूड़ो थो कनि ऐं सहाबिन खे उन्हनि जो शान मथे बुलंद थो कनि। त ॾिसो न हीअ जेके आहिनि इंसान जो गुरूर इंसान में पइजी थो वञे। त यहूदियुनि छा चयो, इन अल्लाह फ़क़ीर व नहनु अग़निया, अल्लाह ग़रीब आहे, असां पैसे वारा आहियूं, असीं ताक़त वारा आहियूं। इहा हिकिड़ी नशवत ईंदी आहे पैसे जी, ताक़त जी। जेॾीमहिल इंसानु पंहिंजे फुल पावर में हूंदो आहे न त ओॾीमहिल सभु शइ विसरी वेंदसि त हुनजे पेट में छा आहे, ऐं जेॾीमहिल वॉशरूम ॾे वञे थो त छा थो उन मां निकिरे। इहो ई शयूं जेको इंसानु जेको सोचे त सम्झंदो त मां कमज़ोर हा, मां कुझु कोन हा, मां ज़ईफ़ हा। पर ॾिसो न इंसान जे नशवत में अची थो वञे, गुरूर में अची थो वञे त पोइ अलाह ते बि ॻाल्हाए थो, अलाह खे बि घटि वधि ॻाल्हाए थो वञे। जीअं हिन फिनहास ॻाल्हायो त ॿिया जेके बि यहूदी हुआ उन्हनि बि कुझु कोन न झलियुसि त फिनहास तूं अलाह ते थो ॻाल्हाईंदो, अलाह जे बारे में ईअं न चओ। पर चई त न, अलाह असां ॾे, हिन अलाह त वधद इलाही न ॾिस, चई हू त असांखे पुकारे थो त उहो इंसानो तव्हां कर्ज़ ॾियो मूंखे, मां तव्हांखे मोटाए ॾींदुसि। अलाह साईं हुन सूरत अल-बक़रा में इहो चए, मन युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना, जेको मुंहिंजे नाले ॾींदो ग़रीबनि खे, मदद कंदो मिसकीननि खे, त क़यामत ॾींहुं मां तव्हांखे उहो डबल करे ॾींदुसि। त यहूदी चयो अलाह साईं असांखे पुकारे थो, असां कॾहिं अलाह खे पुकारियो आहे छा? असीं कोन था पुकारियूं अलाह खे, अलाह ग़रीब आहे, असीं शाहूकार आहियूं। अहिड़ा लफ़्ज़ जॾहिं अबू बकर सिद्दीक़ जॾहिं ॿुधा त हू चुप करे न वेही सघियो ऐं चढ़ी वियो हुन यहूदी फिनहास ते ऐं हुनजे मुंहुं कुटियईं। जे नबी करीम जो चवणु आहे त मुंहं खे नाहे धकाइणा भिड़ा, पर हुनखे कावड़ एॾी अची वई, जज़्बात अची वियो, बुज़ुर्ग हो, त हुनखे कुटियईं। त यहूदी जेके ॾिसो केतिरा 5, 6, 7 वेठा जेके उहे सभु छॾे पंहिंजे आलम खे, पंहिंजे वॾे दीनदार खे छॾे भॼी हलिया विया हुननि, छो त हाणे कमु चढ़ी वियो, हाणे भॼी पंहिंजी जान छॾायूं। पर ॾिसो न अलाह ताला तस्दीक कंहिंजी कई, अबू बकर सिद्दीक़ जी। त नबी करीम खे अलाह ताला ही आयत नाज़िल कई सूरत आल इमरान जी 181, त अबू बकर जे सिद्दीक़ जी तस्दीक थी त इन जेको चयो आहे सच चयो आहे। हिते असांखे अबू बकर सिद्दीक़ जो किसो अचे थो यादि। अबू बकर पंहिंजे हिकिड़ो घरु हूंदो हुउसि अल आलिया, मदीने खां थोरो मस्जिद खां परे, उते बि घरु हूंदो हुउसि, उते बि घरवारी हूंदी हुअसि, बाग़ हूंदो हुउसि, उते वियो। नबी करीम खे तकलीफ़ हुई घर में मस्जिद नबवी में उम्मुल मोमिन आयशा वटि, त उते हिकिड़ो माण्हू भॼंदो आयो, अबू बकर सिद्दीक़ खे चयईं त या अबू बकर जल्दी पहुच मदीने, नबी करीम हिन दुनिया मां वियो हलियो। त अबू बकर जल्दी घर खां निकितो, पर हली कोन पियो सघे। हुननि जे टंगूं जेके आहिनि किताबनि में लिखनि था त हुननि जो साह निकिरी वियो टंगुनि मां, पर जल्दी घोड़े ते चढ़ियो, जल्दी निकितो मदीने ते भॼण जे लाइ। मदीने ते उते जंहिंमहिल पहुतो त ॾिठईं त अबू बकर ऐं सहाबी सभई रोअन बि था ॿाहिरि, ऐं उमर इब्न ख़त्ताब तरार खयो बीठो आहे ॿाहिरि, ऐं चए थो त केर बि चवंदो त नबी मरी वियो त मां उनखे उपट मारींदुसि। नबी करीम अलाह ॾे वियो वरी मोटी ईंदो। एॾो दिलेर, एॾो ताक़त वारो उमर इब्न ख़त्ताब। पर उहो बि उन टाइम में उनजो होश हौसला ख़तमु थी विया, त जल्दी अबू बकर हुनखे थेलो ॾेई परे कयईं, छो जो अंदरि केरु न पियो वञे। उम्मुल मोमिनीन आयशा हुई, नबी जी घरवारी हुई, पर अबू बकर जी धीउ हुई, त हिन उमर खे परे करे ऐं पाण जल्दी अंदरि वियो। त ॾिठई त उम्मुल मोमिनीन आयशा बि थी रोए, ऐं उते हिन खे ढके छॾियनि साईं जे मुंहं खे, नबी करीम खे, त जल्दी अचे। नबी करीम जो मुंहुं उघाड़ो करे ऐं ॾिठई, ऐं नबी करीम जे चुमी ॾिनई निड़ ते, ऐं उनखे सिंघियईं, ऐं उनखे चई मां अतियबक हय्यन व मय्यतन, मां अतियबक हय्यन व मय्यतन, या रसूल अल्लाह। केॾो न भलो हुई जहिड़ो, पर मुअल बि ॾाढो भलो हुई, ॾाढो भलो हुई। ऐं नबी करीम उते वेही रहियो गोॾनि ते अबू बकर सिद्दीक़, ऐं ॾिठईं त हिन सही ॻाल्हि सही आहे, नबी करीम हिन दुनिया मां वियो हलियो। जल्दी निकितो ॿाहिरि निकिरी, ऐं साहबनि खे चुप करण जे लाइ रोअण में हा चिगारूं पिया ॾियनि, मञनि न पिया, के ॻाल्हाइनि पिया, सम्झनि कोन पिया, पर सभिनी खे परे करे मिंबर ते चढ़ी, ऐं हुन अबू बकर ख़ुतबो पढ़ियो, चई मन कान यअबुदु मुहम्मदन फ़इन्न मुहम्मदन क़द मात, जेको मुहम्मद जी इबादत कंदो नबी जी, त मुहम्मद हिन दुनिया में कोन्हे, असांजो नबी हबीब। वलाकिन
अल्लाह जंहिंजी इबादत असीं कयूं था उहो आहे। पोइ इते उमर इब्न ख़त्ताब जेको तरार खणी वेठो हो बीठो विढ़े बि माण्हुनि खे उहो गोॾनि ते वेही रहियो। ऐं अबू बकर सिद्दीक़ हिते आयत पढ़ी वमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन क़द ख़लत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़इन मात औ क़ुतिल इंक़लबतुम अला अक़ाबिकुम वमन यनक़लिब अला अक़बैहि फ़लन यज़ुर्रल्लाह शैआ। इहा आयत पढ़ी त हुन इहा आयत जब हुन पढ़ी त आल इमरान जी आयत आहे त उमर वेही रहियो गोॾनि ते चई ॼण की मां पहिरियों दफ़ो आयो थो ॿुधां त मुहम्मद हिन दुनिया मां असांजो नबी बि वेंदो हलियो, उन खे बि को मौत ईंदो। त ॾिसो न इन टाइम ते हिकिड़ो इहो माण्हू जेको दिलि झले सघियो ऐं माण्हुनि खे गॾु कयईं ऐं माण्हुनि खे चुप करायईं, इहो केरु आहे? अबू बकर सिद्दीक़। هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد.